बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त अॼु असां क्लिपबोर्ड ग्रुप सिखंदासीं यानी इन में जेके ऑप्शन आहिनि, कट जो ऑप्शन आहे, कापीअ जो, पेस्ट जो ऐं फॉर्मेट पेंडर जो, जेके बि ऑप्शन्स आहिनि असां सिखंदासीं। सभ खां पहिरीं असां कट जो ऑप्शन सिखूं था। जाते कैंची छापियल आहे, कैंचे जो कम ई कटणु आहे। ठीकु आहे, असां कट जो ऑप्शन सिखूं था। उन लाइ असां जेके ही वर्ड्स आहिनि, ठीकु आहे, मथां जेके गेट फेमिलियर विद अ विंडो लिखियल आहिनि, इन्हनि खे असां सिलेक्ट कयूं था। जीअं ई तव्हां कट जे ऑप्शन खे क्लिक कंदव, ॾिसो ही तव्हां डिलीट थी वेंदा। यानी कॾहिं कॾहिं तव्हां चाहींदा आहियो त जेके वर्ड्स लिखियल आहिनि हितां डिलीट करे असां ॿिए हंधि लिखूं, त तव्हां सिंपली छा कंदव, जीअं असां हिननि खे सिलेक्ट कयो ऐं पोइ तव्हां कट जे ऑप्शन खे जेको आहे त क्लिक कंदा त इहे तव्हां वर्ड्स हटिजी वेंदा। ऐं फ़र्ज़ु कयो असां जेको आहे त इन्हनि वर्ड्स खे टाइटल बार जे भरिसां लिखणु चाहियूं था, त असां जेको आहे त टाइटल बार जे भरिसां माउस खे लेफ़्ट क्लिक कंदासीं त टाइटल बार जे भरिसां ॾिसो कर्सर अची वेंदो, जेका इहा ब्लिंकिंग लाइन आहे। ठीकु आहे, हिते असां थोरो स्पेस ॾियूं था। मां टैब की खे प्रेस कयां थो, तव्हां स्पेस कीअ जो बि इस्तेमालु करे सघो था, प्रेस करे सघो था स्पेस कीअ खे। हाणे असां छा कयो, वर्ड्स खे सिलेक्ट करे कट जे ऑप्शन खे क्लिक कयो त हितां वर्ड्स कटिजी विया। हाणे असां हिते टाइप करणु चाहियूं था त सिंपली असां छा कंदासीं, पेस्ट जो जेको ऑप्शन आहे इन खे क्लिक कंदासीं त इहे वर्ड्स हिते टाइप थी वेंदा। ठीकु आहे, ऐं अगरि तव्हां चाहियो था त हीअ जेके वर्ड्स आहिनि मथे बि हुजनि, उतां कटिजनि न, ऐं उन खां पोइ असां टाइटल बार जे बि भरिसां लिखूं, त तव्हां छा कंदव, इन्हनि वर्ड्स खे सिलेक्ट करे कॉपीअ जे ऑप्शन खे क्लिक कंदव। उन लाइ असां जेको आहे त कंट्रोल-Z कयूं था कॉपीअ जे ऑप्शन खे सम्झण लाइ। ठीकु आहे, हाणे ॾिसो ही वर्ड्स सिलेक्टेड आहिनि। ठीकु आहे, असां कंट्रोल-Z कयो आहे। ऐं अगरि असां चाहियूं था त इहे तव्हां डिलीट न थियनि ऐं ॿिए हंधि बि टाइप कयूं, त असां सिंपली कॉपीअ जे ऑप्शन खे क्लिक कंदासीं त ॾिसो ही वर्ड्स हितां डिलीट न थींदा। ऐं अगरि असां चाहियूं था त हिननि खे टाइटल बार जे भरिसां लिखूं, त माउस खे टाइटल बार जे भरिसां ॾिसो जेको आहे कर्सर आहे, क्लिक कंदासीं त हिते कर्सर अची वेंदो ऐं हिते असां थोरो स्पेस ॾियूं था ऐं असां पेस्ट जे ऑप्शन खे क्लिक कंदासीं त ॾिसो ही वर्ड्स जेके आहिनि हिते बि लिखिजी वेंदा, टाइप थींदा ऐं मथां बि कटिजंदा न। इहो आहे कॉपी ऑप्शन जो जेको आहे त इस्तेमालु। कॾहिं कॾहिं ॾिसो असांखे जेको आहे त सर्टिफिकेट्स हूंदा आहिनि ओरिजिनल, ऐं असां उन्हनि जी कॉपी कराइणु चाहींदा आहियूं, यानी फ़ोटो कॉपीअ थी वेंदा आहियूं, यानी असांखे उहे ओरिजिनल सर्टिफिकेट बि हूंदा आहिनि ऐं प्लस में असां उन्हनि जा डुप्लीकेट बि कराईंदा आहियूं, यानी कॉपी बि कराईंदा आहियूं। ईअं ई जेको आहे त MS वर्ड में बि कॉपीअ जो इस्तेमालु आहे। असां ॾिसो कट बि ऑप्शन सिखियो, कॉपी बि, पेस्ट बि, ऐं हाणे असां फॉर्मेट पेंटर सिखूं था। फॉर्मेट पेंटर सिखण लाइ जेको आहे त मां तव्हांखे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त फॉर्मेट पेंटर सिखण खां बाद पेस्ट करण जो मां तव्हांखे ॿियो बि तरीक़ो ॿुधाईंदुमि। त तव्हां जेको अखरनि खे कट कयो था, उहे कॉपी कयो था ऐं उनखां बाद तव्हां पेस्ट जे ऑप्शन खे क्लिक कयो था। पेस्ट करण जो ॿियो बि तरीक़ो आहे, उहो असां फॉर्मेट पेंटर जो ऑप्शन सिखी करे पोइ मां तव्हांखे ॿुधायां थो। फॉर्मेट पेंटर सिखण लाइ मां जेको आहे त इन्हनि वर्ड्स खे गेट फेमिलियर विद अ विंडो इन्हनि खे सिलेक्ट कयां थो, ऐं उन खां अलावा जेको आहे इन्हनि खे कलर जेको आहे त रेड कयां थो ऐं बोल्ड बि इन्हनि खे कयां थो ऐं हेठां इन्हनि जे अंडरलाइन बि ॾियां थो। ठीकु आहे, गिलो यार तव्हां रखणु चाहियो, ठीकु आहे, असां रखणु चाहियूं था। ठीकु आहे, गिलो बि असां हिननि खे ॾियूं था। हिननि खे थोरो मां वेझो कयां थो, ज़ूम इन कयां थो। हाणे ॾिसो हिननि अखरनि ते या वर्ड्स ते जेको असां फॉर्मेट अप्लाई कयो आहे, यानी हिननि खे बोल्ड कयो आहे, अंडरलाइन हेठां ॾिनी आहे, कलर कयो आहे, गिलो ॾिनो आहे। ठीकु आहे, अगरि असां चाहियूं था टाइटल बार ते बि असां इहो फॉर्मेट अप्लाई कयूं, त असां बार बार इहो खफ़ो न कंदासीं त टाइटल बार खे सिलेक्ट करे वरी उनखे कलर रेड कयूं, ठीकु आहे, उनखे बोल्ड कयूं, अंडरलाइन कयूं, वरी गिलो जे ऑप्शन में वञी इनखे जेको आहे त गिलो ॾियूं। इहो जेको आहे त लॉन्ग प्रोसेस थी वेंदो। उन्हनि लॉन्ग प्रोसेस खां बचण लाइ असां जेको आहे त फॉर्मेट पेंटर जो इस्तेमालु कंदा आहियूं।
सो ॾिसो असां टाइटल बार ते त फॉर्मेट जेको आहे त अप्लाई कयो। ठीकु आहे, असां थोरो टाइम वरितो। सो टाइम खे बचाइण लाइ ठीकु आहे असां छा कंदासीं, इन टाइटल बार खे ई सिलेक्ट करे या जेकी मथियां वर्ड्स आहिनि ठीकु आहे जंहिं ते असां फॉर्मेट अप्लाई कयो आहे इन खे सिलेक्ट करे असां पोइ छा कंदासीं, फॉर्मेट पेंटर खे क्लिक कंदासीं। सो जीअं ई फॉर्मेट पेंटर खे क्लिक कंदासीं त ॾिसो आहे कर्सर जे भरिसां ब्रश जो ऑप्शन आयो आहे, यानी असां फॉर्मेट पेंटर जो ऑप्शन जेको आहे त ऑन कयो आहे। सो असां इन जेको आहे त फॉर्मेट पेंटर खे मेन्यू बार जे मथां घुमाईंदासीं त ॾिसो मेन्यू बार जो बि जेको फॉर्मेट आहे उहो टाइटल बार ऐं मथियनि वर्ड्स वांगुरु थी वेंदो। ठीकु आहे, अगरि असां टूल बार ते बि रखणु चाहियूं था त असां फॉर्मेट पेंटर खे ॿीहर सिलेक्ट कंदासीं। सो अगरि तव्हां चाहियो था त बार बार फॉर्मेट पेंटर खे सिलेक्ट न कयूं, ठीकु आहे, हिकिड़ो दफ़ो सिलेक्शन करे असां मुख़्तलिफ़ वर्ड्स ते इहो साॻियो ई फॉर्मेट अप्लाई कयूं त तव्हां छा कंदव, फॉर्मेट पेंटर जे ऑप्शन खे डबल क्लिक कंदव माउस सां। ठीकु आहे, त फॉर्मेट पेंटर जो ऑप्शन ऑफ न थी वेंदो। सो हाणे ॾिसो असां टूल बार खे सिलेक्ट कयूं था त टूल बार ते बि साॻियो ई फॉर्मेट अप्लाई थींदो ऐं हाणे असां स्टेटस बार ते इन स्टेटस बार खे सिलेक्ट कयूं था त ॾिसो स्टेटस बार जो बि फॉर्मेट साॻियो ई थींदो ऐं जेको फॉर्मेट पेंटर जो ऑप्शन आहे उहो ऑन आहे। सो अगरि तव्हां इन्हनि खे ऑफ करणु चाहियो था त सिंपली फॉर्मेट पेंटर जे ऑप्शन खे क्लिक कंदव त इहो ऑप्शन ऑफ थी वेंदो। ऐं हाणे मां तव्हांखे हिकिड़ी शइ ॾसां आख़िर में त जेके असां वर्ड्स जेको आहे त कट कंदा आहियूं या कॉपी कंदा आहियूं उहे क्लिप बोर्ड में ईंदा आहिनि। क्लिप बोर्ड किथे आहे, ॾिसो जिते ई क्लिप बोर्ड लिखियलु आहे उन जे भरिसां जेको ई नंढिड़ो एरो आहे, ठीकु आहे, इन खे तव्हां क्लिक कंदव त ॾिसो क्लिप बोर्ड जो ऑप्शन ईंदो, हिते पेस्ट ऑल आहे, क्लियर ऑल आहे। ठीकु आहे, सो इन्हनि खे तव्हां छॾियो। बहरहाल जेके वर्ड्स आहिनि कट किया आहिनि या कॉपी, ॾिसो ही मेन्यू बार आहे, टाइटल बार आहे, ठीकु आहे, ऐं गेट फेमिलियर विद अ विंडो आहे, इहे हिते क्लिप बोर्ड में अची विया आहिनि। यानी जिन अखरनि खे या लफ़्ज़नि खे असां कट या कॉपी कंदा आहियूं उहे क्लिप बोर्ड में ईंदा आहिनि। सो हितां बि तव्हां पेस्ट करे सघो था। पेस्ट करण जो इहो ॿियो बि तरीक़ो आहे। मसलन हीअ हेठां मिनिमाइज़ बटन आहे। सो इन खे हिते मां जेको आहे त कर्सर आणियां थो ऐं थोरो हिते स्पेस ॾियां थो ऐं अगरि हिते मां मेन्यू बार खे जेको आहे त पेस्ट करणु चाहींदुमि त छा कंदुमि, मेन्यू बार खे क्लिप बोर्ड में क्लिक कंदुमि त ॾिसो हिते ॾिसो मिनिमाइज़ बटन जे भरिसां मेन्यू बार जेको आहे त अची वेंदी। या वरी तव्हां जेको आहे त अगरि टाइटल बार खे आणणु चाहियो था त ॾिसो हाणे कर्सर जेको आहे त हेठां आहे, तव्हां टाइटल बार खे क्लिक कंदव त ॾिसो हिते टाइटल बार पेस्ट थी ईंदी। सो इहो बि तरीक़ो आहे पेस्ट करण जो, यानी जेके बि तव्हां वर्ड्स या टेक्स्ट जेको आहे त कट या कॉपी कंदा आहियो उहे क्लिप बोर्ड में ईंदा आहिनि। सो नाज़रीन जेको आहे त अॼु असां क्लिप बोर्ड ग्रुप सिखियो ऐं हिन में जेके ऑप्शन्स आहिनि कट, कॉपी, फॉर्मेट पेंटर, पेस्ट, सभई असां ऑप्शन सिखिया ऐं पेस्ट करण जो असां ॿियो बि तरीक़ो सिखियो। सो तव्हांखे ख़बर आहे त हीअ वीडियोज़ जेके मां अपलोड करे रहियो आहियां उहे बिगनर्स लाइ आहिनि। सो हीअ तमामु फ़ाइदेमंद आहिनि बिगनर्स लाइ। सो जेके दोस्त ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक बि कयो ऐं जेके बिगनर्स खे ज़रूरत आहे MS वर्ड जी सिखण जी, सो प्लीज़ उन्हनि ताईं मुंहिंजो वीडियो शेयर कयो। सो इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में असां एडिटिंग ग्रुप जो ऑप्शन सिखंदासीं। सो तेसीं ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू।